बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालल मुसन्निफ़ु रहमहुल्लाहु व नफ़अना बिउलूमिही। फ़या वाजिबल वजूद व या फ़ाइदल जूद व या गायत कुल्लि मक़सूदिन सल्लि अलैहि सलातन तुवाज़ी गनाअहु व तुजाज़ी अनाअहु व अला मन अआनहु व कर्रर तिबयानहु तक़रीरा व अफ़िद अलैना मिन बरक़ातिहिम वस्लुक बिना मसालिक करामातिहिम वसल्लिम अलैहिम व अलैना तस्लीमन कसीरा व बअदु फ़इन्न अअज़मल उलूम मिक़दारन व अरफ़अहा शरफ़न व मनारन इल्मुत तफ़सीरिल्लज़ी हुवा रईसुल उलूमिद्दीनियत व अरसुहा व रअसुहा व मबना क़वाइदिश्शर्अ व असासुहा ला यलीकु लितआतीहि व तसद्दी लितकल्लुम फ़ीहि इल्ला मन बरअ फ़िल उलूमिद्दीनियत कुल्लिहा उसूलिहा व फ़ुरूइहा व फ़ाक़ फ़िस्सनाआतिल अरबिय्यत वल फ़ुनूनिल अदबिय्यत व अनवाइहा। सही बयान करें। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। फ़या वाजिबल वजूद व या फ़ाइदल जूद। हितां खां मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैह पहिरियों ग़ाइबाना अंदाज़ में गुफ़्तगू बि कई। अल्लाह जे लाइ तारीफ़ूं जंहिं क़ुरान नाज़िल कयो सभु ग़ाइब जा सीगा। पोइ हिते जेको बि ज़िक्र आहे सभिनि में लियकून फलाणो टींडो वग़ैरह। बाद में हाणे वरी मुख़ातबाना अंदाज़ में मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैह ख़िताब करे रहिया आहिनि। ॼण के हम्द करण खां बाद में मुसन्निफ़ ॼण ख़ुदा जे दीदार में महव थी वियो आहे, ताल्लुक़ पैदा थी वियो। पोइ चए पियो ए वाजिबुल वजूद। हाणे वाजिबुल वजूद माना छा? वाजिबुल वजूद माना उहा ज़ात जंहिंजो वजूद ज़रूरी आहे, अदम मुहाल आहे। छो त दुनिया में हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो वजूद ऐं अदम मुमकिन आहे। माना मुमकिन आहे त उहे शयूं हुजनि, मुमकिन आहे उहे शयूं हुजनि ई न। ॿी हूंदी आहे मुमतनिउल वजूद, जंहिंजो वजूद आहे ई कोन, जंहिंजो वजूद छा आहे मादूम आहे। ॿी हूंदी आहे मुमकिनुल वजूद, जंहिंजो अदम ऐं वजूद ॿई मुमकिन आहिनि। पर ख़ुदा जी ज़ात छा आहे? वाजिबुल वजूद आहे, यानी ख़ुदा जो वजूद हुजणु ज़रूरी आहे, अदम आहे ई कोन। दुनिया में जेके ॿियूं शयूं आहिनि उन्हनि जो वजूद बि थी सघे थो, अदम बि थी सघे थो, पर ख़ुदा जी ज़ात छा आहे? वाजिबुल वजूद आहे। पोइ फ़रमाईंद ए वाजिबुल वजूद ए फ़ाइद या फ़ाइदल जूद। त जूद माना सख़ा, फ़ाइद माना पलटाईंदड़, ए सख़ा जा पलटाईंदड़। वया गायत कुल्ल मक़सूदिन ऐं हर मक़सद जी निहायत, यानी हर मक़सद वञी पहुचे रब जे दरबार में थो। माण्हू बंदो ॿाॾाए थो त हर मक़सद जी निहायत केरु आहे? ख़ुदा। छा कर सल्ले अलैहि, रहमत मोकिल इन रसूलुल्लाह ते, सलातन अहिड़ी रहमत तुवाज़ी गनाहू जेका बराबरि थिए उन जे नफ़े खे, व तुजाज़ी अनाहू ऐं जज़ा ॾे उन जी तकलीफ़ खे। यानी अहिड़ी सलात मोकिल जेका उन जे नफ़े जे छा आहे? मुसावी आहे। ऐं अहिड़ी सलात मोकिल जेका दीन जे करे खेनि तकलीफ़ पहुती, उहा तकलीफ़ संदुनि छा थी वञे? ख़तमु थी वञे। व अला मन आनहू, ऐं उन्हनि माण्हुनि ते मोकिल जन रसूलुल्लाह जी छा कई? इआनत कई, मदद कई दीन जे कमनि में। व क़र्रर तिबयानहू तक़रीरा, ऐं मज़बूत कयूं उन जे बयान खे मज़बूत करणु, यानी ख़ूब मज़बूत कयूं। मुसन्निफ़ दुआ पियो करे व अफ़िद अलैना मिन बरक़ातिहिम, ऐं असां ते उन जे बरक़तुनि मां पलटा। तंहिंजो मतिलबु त मुसन्निफ़ सुन्नी आहे, छो त वहाबी चवंदा आहिनि त बरक़त जी ज़ात जी बरक़त सिर्फ़ु अलाह वटि आहे, नबी वटि बरक़त हूंदी छा? पर मुसन्निफ़ चए थो व अफ़िद अलैना मिन बरक़ातिहिम, ऐं असां ते पलटा इन्हनि जे बरक़तुनि मां। कंहिंजी बरक़तुनि मां? नबी जे बरक़तुनि मां ऐं उन्हनि माण्हुनि जे बरक़तुनि मां जेके नबी जा मुईन मुआविन आहिनि। यानी वलीअनि खां माण्हू बरक़त हासिलु करे सघे थो, छो त उन्हनि बरक़त आहे तॾहिं त मुसन्निफ़ चए पियो। जेकॾहिं उन्हनि वटि बरक़त न हुजे हा त पोइ मुसन्निफ़ जो इहो अक़ीदो जेको सुन्नियुनि वारो आहे, तंहिंजो मतिलबु त उन दौर में बि इहो अक़ीदो हुयो। हाणे वाहबिन ते ख़ुदा जी मार पए जेके चवनि था त इहो अक़ीदो सही कोन्हे को। त असांजो अक़ीदो इहो आहे त ख़ुदा जूं जेके बरक़तूं आहिनि उहे असांखे नबीअनि ऐं वलीअनि जे दर ते मिलंदियूं आहिनि, तॾहिं असीं उन्हनि जे दरबार में वञी करे उहे बरक़तूं हासिलु कंदा आहियूं।
वसलुक बिना मसालिक करामातिम, ऐं हला तूं असांखे रस्ता उन्हनि जे करामतुनि जा। इन जो मतिलबु छा आहे? मतिलबु इहो आहे त असांखे उन्हनि रस्तनि ते हला जन रस्तनि सां इन्हनि तुंहिंजी दरबार में इज़त हासिलु कई। करामत माना इज़त, यानी जन रस्तनि ते हलंदे उन्हनि तुंहिंजी दरबार में इज़त हासिलु कई, असांखे बि उन रस्तनि ते हला। वसलिम अलैहिम व अलैना तस्लीमन कसीरा, ऐं असां ते बि सलामती कर, उन्हनि ते बि सलामती कर, अलैहिम उन्हनि ते, ऐं अलैना असां ते, अहिड़ी सलामती जेका घणी। व बादु हमदो सलात खां बाद में फ़इन आज़म अल उलूम मिक़दारन व अरफ़ा शरफ़म व मनारन, मुसन्निफ़ फरमाईंदा इल्मनि में वॾे वॾो इल्मु क़दर जे लिहाज़ सां, रफ़ात जे भई रफ़ी इल्मु शरफ़ जे लिहाज़ सां ऐं मंज़िल जे लिहाज़ सां इल्मु तफ़सीर, इल्मु तफ़सीर आहे। अल्लज़ी हुव रईसुल उलूम दीनियत व रासुहा, जेको इल्मनि जो रईस आहे दीनी इल्मनि जो ऐं उन्हनि जो असलु आहे। व मबना क़वाइद शरअ व असासुहा, ऐं शरीयत जे क़ाइदनि जो बुनियादु आहे ऐं उनजो असास आहे। हाणे असां शुरू में पहिरियों जेको सबक़ु पढ़ियोसीं, मां वरी इन्हनि नाज़रीन खे ॿुधाए छॾियां त असां जेकॾहिं केरु जे रईसुल उलूम, त असां शुरूअ में जेको तफ़सीर बेदावी जो पहिरियों सबक़ु हो, उन में बि असां इहो ॿुधायो त हीउ इल्मु छा आहे? रईसुल उलूम आहे, यानी इल्मनि सभिनि जो हीउ रईस आहे। इन ते हिकिड़ो एतिराज़ आहे त तव्हां पढ़िया हो त रईसुल उलूम त आहे इल्म कलाम, शरअ क़ाइद में त रईसुल उलूम इल्म कलाम आहे, ऐं हिते ई पियो चए त रईसुल उलूम छा आहे? इल्म तफ़सीर आहे। कीअं त इल्म कलाम जो मौज़ू आहे ज़ातुल्लाह, अल्लाह जी ज़ात, ऐं इल्म तफ़सीर जो मौज़ू आहे कलामुल्लाह, हुन जो मौज़ू ज़ातुल्लाह आहे, यानी हुन जो मौज़ू अशरफ़ आहे, ज़ात सिफ़त खां वधीक आहे, छो त कलामुल्लाह ख़ुदा जी सिफ़त आहे, ऐं हिन जो मौज़ू कलामुल्लाह, हुन जो मौज़ू छा? ज़ातुल्लाह। त जंहिंजो मौज़ू ज़ातुल्लाह हुजे त उहो इल्मु त वधीक थियो न, उन इल्म जे मुक़ाबले में जंहिंजो मौज़ू ख़ुदा जी सिफ़त आहे त सिफ़त ज़ात खां घटि आहे, ज़ात सिफ़त खां वधीक आहे, तंहिं करे माना इल्म कलाम अफ़ज़ल आहे। त मुसन्निफ़ कीअं चयो त हीउ रईसुल उलूम आहे? रईसुल उलूम त इल्म कलाम आहे। त पोइ उनजो जवाबु हिकिड़ो इहो आहे त इहो माना इल्म कलाम खां बाद में रईसुल उलूम हीअ आहे, हिकिड़ो जवाबु। ॿियो जवाबु इहो आहे त असीं मञूं ई कोन था त इल्म कलाम जेको आहे रईसुल उलूम आहे। छो त क़ुरान करीम यानी इल्म तफ़सीर जो मौज़ू सिर्फ़ु कलामुल्लाह त आहे, पर उन कलामुल्लाह में ज़ातुल्लाह बि आहे कोन्हे? कलामुल्लाह में ज़ातुल्लाह बि आहे, कलामुल्लाह में सिफ़ातुल्लाह बि आहे। त हीउ जेको इल्मु आहे इहो मुश्तमिलुन अलल उमूम आहे, कलामुल्लाह बि अची वियो, सिफ़ातुल्लाह बि अची वियो, ऐं हू इल्मु जेको आहे मुश्तमिलुन अलल ख़ुसूस आहे, हुन में सिर्फ़ु सिफ़ात ज़ातुल्लाह जो बस आहे। तंहिं करे असीं मञूं ई कोन था त इल्म कलाम जेको आहे उहो इल्म तफ़सीर खां रईस आहे। अल्लामा अब्दुल हकीम सियालकोटी जो हाशियो हिन ते उन लिखियो त मिन वजहिन इल्मु तफ़सीर रईस आहे, ऐं मिन वजहिन इल्म कलाम, माना हिकिड़े लिहाज़ सां इल्म कलाम जेको आहे उहो रईस आहे, ऐं हिकिड़े लिहाज़ सां इल्म तफ़सीर। कीअं त इल्म तफ़सीर जेको आहे उन में बसि छा ते आहे? कलामुल्लाह ते, ऐं कलामुल्लाह खे माण्हू तॾहिं सम्झंदो जॾहिं मुतकल्लिम खे सम्झे, ऐं मुतकल्लिम जो बसि छा में आहे? इल्म कलाम में। तंहिं करे हीउ इल्मु इल्म कलाम जे सम्झण ते मौक़ूफ़ आहे, हिन खे तॾहिं सम्झिबो जॾहिं इल्म कलाम सम्झ में अचे। तंहिं करे इल्म कलाम हिन खां छा आहे? वधीक आहे इन लिहाज़ सां। ऐं हिकिड़े लिहाज़ सां इल्म तफ़सीर वधीक आहे, छो त इल्म कलाम में ज़रूरत थी पए अक़ाइद जे बस में आयतुनि जी, ऐं आयतुनि जी तशरीह छा में थींदी? इल्म तफ़सीर में। त ॿियनि लफ़्ज़नि में त इल्म कलाम हिन जो मोहताज आहे, ऐं हीउ इल्म कलाम जो मोहताज आहे। तंहिं करे कुझु लिहाज़ सां हीउ अफ़ज़ल आहे, ऐं कुझु लिहाज़ सां इल्म कलाम अफ़ज़ल आहे। ॻाल्हि सम्झ में अची? वरी हितां मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि अॻिते चयो त ला यलीकु लिताअतीहा, इन जे हासिल करण जे लाइ इहो लाइक़ु कोन्हे, वतसदी ऐं दर पे पवण इन जे कलाम करण में, यानी इन जे कलाम करण में ऐं इन जे हासिल करणु उन जे लाइ लाइक़ु आहे। इल्ला मन बरअ फिल उलूम दीनियत कुल्लिहा उसूलिहा व फुरूहा। इहो बि असां शायदि तफ़सीर बेदावी जो सबक़ु रिकॉर्ड करायो आहे, ॿियों या टियों, उन में इहो बसि मौजूदु आहे त क़ुरान करीम जे तफ़सीर करण जो हक़ु कंहिंखे आहे, ऐं हे ई इल्म हुनखे हुजनि न जेके वग़ैरह सभु इल्म आहिनि। अलामा जलालुद्दीन त लिखियो आहे 15 इल्मनि ते उबूर हुजेसि, त उहे सभई इल्म यानी चयो थियो त क़ुरान करीम जो ऐं इन जो तफ़सीर जो हासिलु करणु उन जे लाइ लाइक़ु आहे जेको उलूम दीनिया में उन जे उसूल उन जे फ़ुरू खां छा आहे उन्हनि में छा आहे माहिर आहे। वफ़ाक़ फ़ि सनाअत अरबिया, ऐं सनाअत अरबिया में माहिर हुजे, बुलंद हुजे। सनाअत अरबिया माना इल्मु आहे, हिकिड़ो इल्मु आहे, ॿियो सनाअत आहे। इल्म ऐं सनअत में इहो फ़र्क़ु आहे त इल्म में सिर्फ़ु ॼाण आहे, इल्म में सिर्फ़ु ॼाण आहे, सनअत में ॼाण मां अमल आहे, ॼाण बि हुजे उन ते छा हुजे? अमल बि हुजे। त अरबी जूं जेके सनाअतूं आहिनि ऐं अदबी जेके फ़नून आहिनि उन्हनि जे सभिनी क़िस्मनि मां मुराद आहे इल्म मानी, इल्म बयान, इल्म बदी, इल्म इश्तिक़ाक़, इल्म लुग़त, इल्म अदब, जेके बि फ़नून आहिनि उन्हनि सभिनी फ़नूननि ते जॾहिं महारत हूंदसि
त पोइ इन जे लाइ इहो जाइज़ आहे त उहो क़ुर जो छा करे तफ़सीर करे, वरना उन जे लाइ इहो जाइज़ कोन्हे को, छो त मतां उहो ग़लति तफ़सीर करे विझे। छो त हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको कई माना हुन में मुश्तरक आहे, जेकॾहिं उहो हिकिड़ी माना हुनखे ईंदी ॿी न ईंदसि त गुमराह थी वेंदो, बदमज़हब थी वेंदो, जंहिंजा कई मिसाल वाज़िह आहिनि। अॼोको इहो ई सबक़ु हो। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।